दोस्त हिना तुम क्लास फेलो हिना तव्हांजी सॼी ॻाल्हि सम्झी वियुसि तव्हां उल्को न कयो अॼु मां तलाक जो पेपर तयारु करे थो वठां वकील साहब मुंहिंजी राय इहा आहे त अगरि राजूने तरीक़े सां मसइलो हल थी वञे त बहितर आहे तव्हां टेंशन न वठो ईअं ई कंदासीं जेकॾहिं मामिलो ईअं हल न थियो त मां केस फाइल करे वठंदुसि तलाक वठी वञणु बाबा मुंहिंजो कमु आहे थैंक यू वकील साहब वरी आउं कॾहिं हाज़िर थियां तव्हांजी ज़रूरत पई मां पाण ई तव्हांखे कॉल करे वठंदुसि वकील साहब पोइ मूंखे इजाज़त आहे ओके हाफ़िज़ माई पेरनि ते आई है न अम्मा तूं परेशान न थी सब मसइलो हल थी वेंदो अब्बा कीअं न परेशान थिया तोखे परेशान ॾिसां थी मथां हुन किने बुण जो ॻिचे में पवनि मुंहिंजी त दिलि ई झुरी पई सॼो ॾींहुं निभागे जी बेचई औलाद मथो खाई छॾियो आहे अम्मा ॿार आहिनि घोड़ त कंदा न ॿियो भला छा था कनि ऐं मां छा थो करे सघां हिननि खे छा थो करे सघां करी न मां खे वापसि असां को ठीको खयो आहे छा अम्मा चवाईंदा त वरी मुंहिंजी औलाद न ऐं उहे बि अॻितेली ॿार मुंहिंजे लाइ मसइलो न बणिजनि अब्बा तुंहिंजे ॿिए शादीअ में इहे ॿार मसइलो त बणिजंदा तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छो नथो अम्मा सभु सम्झां थो पर जेसिताईं तलाक वारो मसइलो हल नथो थिए हिननि खे हिते रहण ॾियो प्लीज़ मूंखां हाणे नथी पुॼे वधीक तुंहिंजी मर्ज़ी हिना यूनिवर्सिटी में पढ़ाई ख़त्म करे मां त एब्रॉड हली उते जेके साल गुज़रिया छा थियो छा न थियो तोखे सभु तफ़सील ॿुधायो हाणे तूं ॿुधाए त शादी करे तो पंहिंजा कहिड़ा कारनामा करे पिया ऐं ही तो पंहिंजा कहिड़ा हाल कया आहिनि हिना मुंहिंजी माउ मूंखे चवंदी हुई त एतबार उम्मीद ऐं मोहबत मर्द जा मेराज हूंदा आहिनि पर औरत जो अंदरि तोखे रूह ताईं सम्झी सघण जो अहसासु ॾियारींदो ऐं मां ॼी ताईं अहिड़े अहसास जी तलाश में आहियां लॻे थो त तूं काफ़ी परेशान आहीं ॾिसे ना तूं बिना झिझक जे मूंसां हर ॻाल्हि शेयर करे सघीं थी ही तुंहिंजे हथनि ऐं ॻिची ते दाग जीअं कपिड़े ते मेरो दाग न आहे वणंदो न ईअं मां बि पंहिंजे घर वारनि खे न पई वणां ऐं कुदरत वारे मुंहिंजे जिस्म जे कपिड़े ते ई दाग ॾेई छॾियो हिना ही फिज़ा है मुंहिंजी बिज़नेस पार्टनर अॼु असां हिकु प्रोजेक्ट साइड ॾिसण पिया एक्चुअली मूं हिननि खे हिते घुरायो ताकी हितां गॾिजी निकिरी सघे फिज़ा शी इज़ माई वाइफ हिना हेलो हेलो प्लीज़ तव्हां वेहो मां तव्हां लाइ चांहि नो नो थैंक्स मां हाणे ई नाश्तो करे आई आहियां एक्चुअली असांखे अॻु में देरि थी वई आहे अच्छा तव्हां भले ॻाल्हाए वठो मां तव्हांजो हिन गाॾी में इंतज़ारु थी कयां हिना तूं कंहिं सुठे डॉक्टर सां कंसल्ट करे वठिजां ताकी ख़बर पवे थियो छा आहे या ईअं कर अॼु आउं जल्दी अची वेंदुसि कोई गॾिजी हलंदासीं ठीकु आहे ओके सरदार ओके इहो त सभु ठीकु आहे पर ये बिज़नेस पार्टनर सिर्फ़ बिज़नेस पार्टनर ही हुजे ओह माय गॉड जल्दी करो ॿार गाड़ी में ॿाहिरि इंतज़ार पिया कनि तव्हांखे बि ऑफिस जी देरि थी थिए प्लीज़ जल्दी वञो ओके बाबा अल्लाह हाफ़िज़ शकील ऑफिस हले वियो को आयो हुयो छा
हाँ अम्मी शकील जी बिज़नेस पार्टनर आहे न साई हुई अॼु का साइड ॾिसणी अथनि अम्मी तव्हांजे लाइ चांहि खणी अचां सखणी चाह न खणी अचिजांइ गॾु खाधे लाइ बि आणजांइ सखणी चाह प्यारे आंड्रे साड़े छॾिया अथई निशान छा जा आहिनि तुंहिंजे अम्मी हीअ अलाए छा जा दाग आहिनि कुझु ॾींहंनि खां सॼे जिस्म ते महसूसु कया अथमि ही त कोड़ आहे कोड़ न न अम्मी ही कोड़ न आहे ही त मामूली स्किन डिज़ीज़ आहे जंहिंखे पाण चिटी या बग चवंदा आहियूं भाभी हीअ कोड़ आहे कोड़ तो जाणे पुछे असांखे न ॿुधायो हूंदो ताकी भले सॼो घर वठिजी वञे अम्मी तव्हां ही छा था चओ ही त मामूली स्किन डिज़ीज़ आहे मां छो चाहींदमि त सॼो घर वठिजे खबरदार मूंखे वेझो थी आई परे थी हीअ कोड़ आहे कोड़ हिना छा थियो ईअं परेशान छो वेठी आहीं बाबा तूं हिनखे वेझो न वञ हिनखे कोड़ आहे कोड़ इहा बीमारी ॾाढी गंदी आहे ॾाढी ख़तरनाक बीमारी आहे हिननि जे खानदान में हलंदी आई आहे हिन जे मासी खे बि इहा बीमारी आहे उन मां हिनखे लॻी हूंदी महिरबानी कर तूं हिन खां परे मां तव्हां फिकर न कयो ॾिसूं था